नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त मंजूराबाद फसल जे भेल तां ज़मींदार पारां हारी औरत ऐं संदसि ते मुबीना तशद्दुद कयो आहे। ज़ख़्मी पीरसन औरत संदसि पुट खे पुलिस मेडिकल लेटर ॾेई इलाज लाइ इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। बकरियूं गाह में चरी रहियूं हुयूं त बासर डंडनि सां हमलो करे पुट समेत ज़ख़्मी कयो आहे। गाह जे भेल तां बासर ज़मींदार सजावल खोसो हारी औरत लक्ष्मी ऐं संदसि पुट श्रीचंद खे वेश्याणो तशद्दुद करे ज़ख़्मी कयो आहे, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त मंजूराबाद फसल जे भेल तां ज़मींदार पारां हारी औरत ऐं संदसि ते मुबीना तशद्दुद कयो आहे। ज़ख़्मी पीरसन औरत संदसि पुट खे पुलिस मेडिकल लेटर ॾेई इलाज लाइ इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। बकरियूं गाह में चरी रहियूं हुयूं त बासर डंडनि सां हमलो करे पुट समेत ज़ख़्मी कयो आहे। गाह जे भेल तां बासर ज़मींदार सजावल खोसो हारी औरत लक्ष्मी ऐं संदसि पुट श्रीचंद खे वेश्याणो तशद्दुद करे ज़ख़्मी कयो आहे, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।